मेहरबानी सही प्रोग्राम के अॻिते वधाईंदासीं जीअं रोज़ साहब ॻाल्हि कई साईं गुलाम मीरा शाह जी त गुलाम मीरा शाह जे लाइ हिकिड़ो शेर तरी अचे थो अताकाज़ी चयो त कुझु अहिड़ा अहसास थियनि था ॼण गुलड़नि जी वास थियनि था हर कंहिं ॾांहुं दिलि छिकबी न आहे के माण्हू ख़ासि थियनि था सो साईं गुलाम मीरा शाह बिल्कुलु हर माण्हूअ जे दिलि में उहो छाकाणि त लालण साईं जो जेको फ़लसफ़ो आहे प्यार मोहबत रवादारीअ जा जेके रंग आहिनि उहे साईं गुलाम मीरा शाह जी शख़्सियत में बि शामिल आहिनि साईं सखावत साईं में बि उहे अक्स समायल आहिनि त हक़ानी साईं वटि बि उहे ई मोहबत उहो ई प्यार उहो ई दर्स ऐं उहो ई हिकिड़ो तसलसल जारी ऐं सारी आहे असां जे लाइ ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे त मूंखे एज़ाज़ हासिलु आहे त मां साईं सूफ़ी फ़क़ीर अनवर अली शाह बुखारी ते पहिरीं एम फिल कई आहे ऐं जॾहिं मां पहिरीं एम फिल कई त मां तारीख़ जो जाइज़ो वरितो त असांजे कराची खां पोइ ॼण त रोड़ीअ ते सूफ़ियुनि जो हिकिड़ो दंग हुयो उन खां पोइ हिन पासे असांजा अदीब आलिम अकाबर स्कॉलर रिसर्चर ॼण त हिन पासे असां वटि न का सकाफ़ती रंग हुया न तारीख़ी न तहज़ीबी न इल्मी न अदबी ऐं हिकिड़ो तमामु घणो गैप हुयो मूंखे यादि अचे थो जॾहिं मुंहिंजे मकाले जी मंज़ूरी जी ॻाल्हि आई त उन वक़्तु बि हिकिड़ो सुवालु उभिरियो त हिन पासे कहिड़ो शाइर आहे छा सूफ़ी फ़क़ीर अनवर अली शाह बुखारी जो रिसालो मौजूदु आहे छा हुनजी शाइरी बि आहे मां जॾहिं उन्हनि खे क़ाइल कयो ऐं ॿुधायो त सूफ़ी फ़क़ीर अनवर अली शाह बुखारी त हिकु वॾो शाइर आहे पर तव्हां लालण साईं खे ॾिसो तव्हां हुनजे तसलसल जेके ॿिया शाइर ॾिसो जॾहिं मां लालण साईं जी किताब जी अॻो पेश कयो त यकीननि उहे दोस्त दंग रहिजी विया ऐं उन्हनि फौरन जेको आहे असांजे एम फिल जो मकालो मंज़ूरु कयो ऐं उन खां पोइ मूंखे इहो एज़ाज़ आहे त पहिरियों सूफ़ी फ़क़ीर अनवर अली शाह बुखारी जी शाइरी में ख़ुदशनासी जो फ़लसफ़ो ते रिसर्च करे ऐं मूंखे इहो एज़ाज़ हासिलु आहे मूंखे ख़ुशनसीबी आहे ऐं उन खां पोइ उन हवाले सां जॾहिं मां ताक़ी कई त सूफ़ी फ़क़ीर साईं लालण साईं जे हवाले सां बि मूंखे पहिरियों जो मौक़ो मिलियो उनजी शाइरी में जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त मुख़्तलिफ़ रंग समायल आहिनि हुन में रूहानी रंग आहिनि जीअं रऊफ़ साईं ॻाल्हि कई त हमा औस्त जूं ॻाल्हियूं आहिनि तबादुल वजूदी सिलसिले जेके शाइर आहिनि उन्हनि में लालण साईं जो नालो बि हमेशह जेको आहे सुठनि लफ़्ज़नि में ऐं तारीख़ जे सुनहरी वर्कनि में लिखियो वेंदो जॾहिं बि असां सिंधियत में सूफ़ियाणे हवाले सां ॻाल्हि कंदासीं उन ते मां सम्झां थो अॼु अख़्तर दरगाही साहिब मौजूदु आहिनि छो जो साईं जो बेदल साईं ते तमामु घणो कमु थियल आहे या सूफ़ियाणे हवाले सां जेका असांजा हिकिड़ा उत्तर सिंध खां अलावा जेके जेके असांजा सूफ़ी शाइर आहिनि साईं सचल साईं जे हवाले सां त मां सम्झां थो अॼु असांजे लाइ इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त साईं अख़्तर दरगाही साहिब मौजूदु आहे छो जो अख़्तर दरगाही साहिब मुंहिंजे एम फिल जे मकाले जे हवाले सां जॾहिं ॻाल्हि आई त उन में जेको आहे असांखे काफ़ी दोस्तनि सां मुंहिंजी कचहरी थी मुलाक़ात थी काफ़ी दोस्तनि जा इंटरव्यू शामिलु हुया त असां इन हवाले सां जेको आहे सम्झो त रंडा रोड़ियासीं काफ़ी कोशिशि कईसीं त असां जेको आहे हिन सफ़र में जेको आहे पंहिंजो इनपुट ॾियूं छो त हीअ असांजो हिकिड़ो इब्तिदा जो सफ़र आहे हुन में काफ़ी दोस्त ईंदा हीअ हिकिड़ो तसलसल जुड़ी पियो अॻिते हर माण्हू पंहिंजी पंहिंजी ख़िदमत कंदो पाण प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं हिन लम्हे मूंखे आवाज़ कोन थो अचे पर इहा जेको आहे मां बिल्कुलु ॻाल्हि कई त अख़्तर दरगाही साहिब जी महिनत आहे मां उहो पढ़ियो बि हुयो ऐं अख़्तर दरगाही साहिब खे मुंहिंजे रिसर्च में अख़्तर दरगाही साहिब जो नालो बि हुयो पर बदकिस्मती सां अख़्तर साहिब जे उन नाले में माना एम फिल जो जेको मुंहिंजो मकालो हुयो डॉक्टर शेर मेहराणी साहिब साईं मुमताज़ बुखारी साहिब ऐं इन खां अलावा जेको आहे काफ़ी दोस्त हुया नज़ीर शाम साहिब बि हिन खिते जो तालुक़ु आहे जेको पाण हेडमास्टर आहिनि हाणे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जहानपुर में ऐं इन हवाले सां जेको आहे काफ़ी दोस्त हुया त असांजो हुन में अख़्तर दरगाही साहिब जो बि नालो तजवीज़ थियो पर बदकिस्मती सां जेको आहे सम्झो हुन में साईं जो जेको टाइम न मिली सघियो त असांजो हुन जेको आहे रिसर्च में शामिलु न थी सघी ऐं इहा असांजे लाइ बेज़ार जी ॻाल्हि आहे त हिन रिसाले छापराइण में बि अख़्तर दरगाही साहिब जूं महिनतूं मोहबतूं बिल्कुलु शामिलु आहिनि ऐं जॾहिं बि मां इहा ई ॻाल्हि कई त सूफ़ियाणो फ़िक्र ऐं ज़िक्र हूंदो त हुन में अख़्तर दरगाही साहिब जो नालो न हूंदो त ॼण उहा शइ अधूरी रहिजी वेंदी प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं हिन लम्हे में पेश करे पर मां विच में पेश कयां थो फ़क़ीर परियल साईं नज़म अर्ज़ आहे परमार फुरे थो क़ौमी हक़ हू गुम आहिनि ऊचा लेखक हिन सॼे सफ़र में असां ॾिठा हिकिड़ा ऊचा लेखक उहे हिन सफ़र में किथे किथे असांखे ॼण त गुम नज़रिया परमार फुरे थो क़ौमी हक़ हू गुम आहिनि ऊचा लेखक गासब ॾियनि था घर खे बाहियूं ॿाहिरि आहियूं धरती ॼायूं छिरक भरे सभु जाॻिया बालिक पर चुप आहिनि कुझु पंहिंजा सालिक सभु वेड़ा थी बिल्डोज़ विया हा कारनि केॾा कीस कया
हाकारन केडा किस कया डाढ़ी डाढ़ाई देखारे पानी ते भी धाड़ो मारे जख्मन ते लूण वया बुरके रत सुरके जालिम थो मुरके ढोंगे ढोंगी केसी रांदा रत जा आखिर रेला वांदा पीर मुला सरदार समूरा धरती जा गद्दार समूरा करता धरता पधरा थींदा करता धरता पधरा थींदा अच्छा कारा पधरा थींदा दुश्मन जा था साथारी जण धरती तुंजा डोहारी जण जे फोटो सेशन लाए जियन जन शोहरत ए धन लाए जियन तनखा हिकड़ो सवाल कया थो हीणो पंहिंजो हाल कया थो जे धरती नाहे पोही छाहन जे धरती नाहे पोही छाहन जे धरती आहे पोही आहिन धरती दीन धर्म भी आहे धरती दीर हरम भी आहे धरती खातिर आह भरियो का धरती खातिर राह कढो का धरती खातिर राह कढो का धरती खिसकण वारी आहे दुश्मन जो डपतारी आहे पंहिंजी कहिड़ी तयारी आहे होश कयो को जोश कयो को होश कयो को जो होश कयो पर मार फुरे थो क़ौमी हक़ हू गुम आहिनि ऊचा लेखक